जिए बिलाल पंजो वतन हबश जो छॾई अबाणा छॾई मिट मारवड़ा छॾई परदेसी बणजी अचे मुझे दिलबर मोहम्मद जे कदमे किरियो आ। मानू पुछन सा बिलाल भला हबश जो वतन कदे याद अचई थो या न पंजा मिट मारवड़ा याद अचई था या न पंजा अबाणा पंजा मारवड़ा याद अचई था या न चे तो सब घोर कयम दिलबर मोहम्मद करीम ता मुखा मुझो पिरी मौला नख से लख भेरा लो गुरु से तरु से वो लख भेरा लो गुरु से तरु से पिरिया सुल क्यों थमे तो पिनी असा दिले बेपिरिया खेडनी सडनी असा दिले बेमदनिया खेडनी सडनी। मुझा दोस्तो उन इश्क वारे बिलाल के मदीने वारे साईं पंजो पांगो मुकरर कयो आ। ये बिलाल तू मुझी मस्जिद नबवी में पांग चो जो तुझा आवाज अर्शे मुअल्ला ताईं पहुंचन था मलाइक भी कलमो पढ़न। सुभान अल्लाह। मुझा दोस्तो बिलाल भांग चवंदो आ सोनो सरदार सामू हुंदो आ जेडी मल चवंदो आ अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह त आंगुर खणी चवंदो आ ही अथव अल्लाह जो रसूल ही अथव मुंहिंजो पर जॾे मुझे महबूब दुनिया ता पर्दो फरमायो जॾे सोना हबीब वञी मज़ारे अनवर में जलवगर थिया त बिलाल रात ॾींहुं रोए पियो बांग चवण बंद करे छॾी। ओ बिलाल दिल सिके थी तुझे आवाज ॿुधण जे लाइ उहा बांग वरी चई ॿुधाए चे तो कीअं बांग चवां आंगुर केॾे खणा इशारो काॾे कया। रात रोंदो आ ॾींहुं रोंदो आ मुझा दोस्तो केॾी महिल जबलनि पहाड़नि ॾे डोड़ी वेंदो आ केॾी महिल ओद जबल ते वञी पहाड़ खे ॾिसी रोई रोई चवंदो आ आऊं त जबल तो तां घोरे वञा जिते मुंहिंजा साईं रहने जिते मुंहिंजा साईं रहने अल्लाह से तड़शाल वसने आऊं त जबल तो तां घोरे वञा जिते मुंहिंजा साईं रहने। मदीने जे गलियुनि में घुमे मुंहिंजो महबूब किथे मुंहिंजो पुनल किथे कॾहिं जबलनि ॾे वञे कॾहिं जंगलनि ॾे निकिरी वञे वणनि खां पुछे मुंहिंजो पुनल किथे आहे मुंहिंजो महबूब किथे। आख़िर मदीने शरीफ खे छॾी मदीनो छॾे ऐं मुल्क शाम ॾे हलियो हलब जे शहर में वञी रहियो आहे। माण्हुनि पुछो त छो मदीनो छॾी चवंदा महबूब नज़र नथो अचे कीअं मदीने में रहां जो पुनल जो दीदार नथो नज़र अचे। 6 महीना गुज़री वियसि हलब जे शहर में हिकिड़ी राति सुबुह पियो मुझे महबूब जो दीदार थियो आहे मदीने वारे साईं जी ज़ियारत थी आहे ऐं हुज़ूर फरमाइनि था बिलाल छा मुंहिंजे ॾिसण जी सिक न लॻी ए बिलाल एतिरी जुदाई कई अथई मुंहिंजो मदीनो छॾे वियो ही छा मुंहिंजे ॾिसण जी सिक न लॻी। रात जो ख्वाब में ॾिठई जीअं अख खुलियसि रड़ करे रुनो आ लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक
कि या हबीब अल्लाह मानन पूछो तो सही बिलाल छा गालाए पर मैं तो अज बियादी रात जो मुखे सुनो सरवर याद पियो निंद्र नेण ने जी फिटी मुखे हो तो हर हर याद पियो इश्क बारण बारिया मुतमाग मदीने जा सारिया इश्क बारण बारिया मुतमाग मदीने जा सारिया घोड़ा हिते कियां खारिया घोड़ा हिते कियां खारिया मुखे घोट गोहर याद पियो अज बियादी रात जो मुखे सुनो सरवर याद पियो समझी तो शायद वरी महबूब ज़ाहिरी हयात मुबारक में आया है न जो मुखे घुरायो तन उतो रोंदो रड़ियो कंदो ताहू कंदो या रसूल अल्लाह महाज़र या माचा तो पियो अच्छा रोंदो दाहू कंदो फरियाद कंदो मदीने शरीफ में पहुंचो वा जनी मन मदीने में दाखिल थियो मदीने वारन के खबर पई त बिलाल आयो एक बंदे के आई था बिलाल आयो त नंढड़ा बारड़ा पंजे अमड़ियुन का पुछण लगा अम्मा बिलाल त आयो मुस्तफा जो भांगो बिलाल आयो भला मदीने वारो केडी मिलही दो हजरत बिलाल दीवाना वार मदीने जे गिटकिन मां डोड़ंदो भजंदो सिधो हुजूर जे रोज़े अज़हर ते आयो मज़ार अनवर ते चुम्मी ऐं महबूबन करीमन जे पाक रोज़े पाक जे बीच तो लबैक या रसूल अल्लाह मां शाम का आयो या सोना हाणे जलवो ॾेखार मुंहिंजी ज़ियारत कराए तुझे दर्शन काने मिठा मदनी कद हित थो वेहा कद हुत थो वेहा मन मेहर करी महबूब मिठा मन मेहर करी महबूब मिठा कद हित थो रोआ कद हुत थो रोआ मजबूर आया तुझी मोहब्बत में घर बार बचा सब विसीरी व्या पिनी परदेसिया जी भारत थई पिनी परदेसिया जी भारत थई कद हित थो सॼा कद हुत थो सॼा मन कहल करी महबूब मिठा कद हित थो रोआ कद हुत थो रोआ मुझा दोस्तों बिलाल आयो पूरे मदीने में हुल्ल पइजी वियो आ त रसूलुल्लाह जो भांगो अॼु 6 महीननि खां पोइ वरी मोटी आयो मुझा दोस्तों मदीने वारन अर्ज कयो बिलाल अॼु उहा भांग चई ॿुधा जेका लजपाल मोहम्मद जे दौर में चवंदो हुए चओ सल्लल्लाहु अलैहि या ओ बिलाल अज वरी उहा भांग चो जेका दिलबर नबी जे दौर में चवंदो हुए बिलाल ज़ार ज़ार रोई चवण लगो मुखे भांग चवण जे लाइ नचो जे भांग चवा अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जी अंगुर काॾे खणा इशारो काॾे कया मुखे भांग जे लाइ नचो मुंहिंजा दोस्तो सभिनी मदीने वारनि सलाह कई आहे त हसनैन करीमैन के चऊं उहे बिलाल के चवंदा त उन्हनि जी फरमाइश बिलाल न मोटाईंदो
हसनैन के वठी आया इमाम हसन हुसैन आया इन्हें बिलाल भाकुर चो पाए पेशानियों तो चुमे मुझे मुस्तफा जा गुलाब जा गुलड़ा आया इन हजरत इमाम हसन इमाम हुसैन था फरमाए ओ चाचा बिलाल अज उआ बांग चई बुधा जेका नाने मुहम्मद करीम जे दौर में चवंदो हुए अज कन सिकन था उन्हें बांग बुधण जे लाए हजरत बिलाल तो चवे ओ शहजादा मां तव्हांजी फरमाइश कीअं मोटाया जो मुंहिंजो महबूब तव्हांखे कुल्हनि ते खणी घुमाईंदो हुयो हाणे जिते चओ तिथे मां बि बांग चवां चवनि था मस्जिद नबवी जे छत ते बि बांग चओ जेॾी महिल हज़रत बिलाल मस्जिद नबवी जे छत ते बीठो आहे ऐं बांग चई अल्लाहु अकबर उहा दर ताईं सोज़ वारो आवाज़ जेॾी महिल मदीने जे फज़ाउनि में गूंजो आहे माण्हू घरनि मां निकिरी पिया ड्रोड़ंदा मस्जिद नबवी ॾे आया हत्ता के पर्देदार न्याणियूं कुआरियूं पर्देदार न्याणियूं उहे बि बुरका ओढ़े ॿाहिरि निकिरी पियूं हुज़ूर जो दौर यादि अची वियो का अख अहिड़ी न बची जंहिंमें लुड़क न हुजे एॾो त मदीने में रोज थी वियो पूरी सहाबा जी जमायत मर्द औरतूं सगीर कबीर ज़ारो क़तार रोअण लॻा मस्जिद नबवी माण्हुनि सां भरिजी वई बिलाल तो चवे अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह जेॾी महिल इहे लफ़्ज़ चया अथई आंगुर खयई ऐं बेहोश थी किरी पियो बांग मुकमिल करे न सघियो तुझे दीदार ले मदनी लगे में लुआ लुआ अंदर लोरी तेरे बेहाल कयो बेवसे खसे दिल यार बेजोरी मुझा दोस्तों जनिमल बिलाल इश्क में किरियो आ पर्दा हटी विया मुस्तफा जो दीदार नसीब थी वियो हबीबन जो मुखड़ो सामो ज़ाहिर थी वियो हबीबन जो जलवो ॾिसी हज़रत बिलाल मुझे सुने हबीब जो आशिक के तो अज मुझे ला ईद